बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिलसिलेवार मसाइल दर्स जे सिलसिले में हस्बे मामूलात यौमिया अज भी मसाइल वज़ू जे दर्स जो सिलसिलो आहे। अज जो पहिरियों मसलो आहे मुतवज़ी वज़ू कंदड़ जेकॾहिं वज़ू करण खां बाद में बीड़ी छिकी ऐं उन सां उन ते नशो न थियो आहे, बल्कि उन में नशो न आहे, तो उन सां वज़ू नथो टुटे। अलबत्ता इन मुतवज़ी खे, निमाज़ी खे, निमाज़ पढ़ंदड़ खे बीड़ी खां बाद में पंहिंजे वात जी चङी तरह सफ़ाई करणु घुरिजे, ताकि दौरान निमाज़ उन जे वात में बदबू धप बाक़ी न रहे, जेको कराहत जो सबब आहे। जेकॾहिं बीड़ी में नशो आहे, बीड़ी छिकण खां पोइ, पीअण खां पोइ इन मुतवज़ी ते नशो थो थिए ऐं उन जा पेर पाण में विचड़नि था, हली नथो सघे सही नमूने सां, त पोइ इन सूरत में वज़ू दुरुस्त न थींदो, वज़ू सही न थींदो। ॿियो मसइलो आहे दौरे जदीद में अॼुकल्ह वॉश बेसन लॻाया था वञनि, जंहिंमां हथ ऐं मुंहुं धोतो वेंदो आहे। उते जेकॾहिं मुतवज़ी वज़ू कंदड़ बीही करे वज़ू करे थो त वज़ू त थी वेंदो, वज़ू त दुरुस्त आहे, अलबत्ता आदाब जे ख़िलाफ़ आहे। टियों मसइलो आहे जेकॾहिं को माण्हू मुतवज़ी वज़ू करण वारो दौरान वज़ू उनखे अकुल न आहे, उन जे अकुल में फ़ुतूर आहे, उनखे का अहिड़ी बीमारी आहे त उन दौरान जेकॾहिं वज़ू करे थो त उन जो वज़ू दुरुस्त न थींदो। ऐं जॾहिं उन बीमारी खां शिफ़ा मिली थी वञे ऐं उहो निमाज़ वग़ैरह अदा करण जो इरादो करे थो त उनखे ॿीहर वज़ू करणो पवंदो। उन जे इन साबिक़ वज़ू सां उन जे अदायगी निमाज़ दुरुस्त न थींदी, बल्कि उन जे लाइ उनखे ज़रूरी आहे त नए सिर वज़ू करे। जेकॾहिं वज़ू कंदड़ मुतवज़ी वज़ू करण खां पोइ बेहोशी उन ते तारी थी वञे त उन जो वज़ू टुटी थो पए। होश में अचण खां बाद में उनखे ॿीहर वज़ू करे निमाज़ वग़ैरह जी अदायगी करणु लाज़िम आहे। बेहोशी चाहे थोरी देर जे लाइ हुजे या घणे वक़्त जे लाइ हुजे, जहिड़े बि क़िस्म जी थोरे वक़्त वारी या घणे वक़्त वारी, उन सां वज़ू टुटी पवंदो आहे। आख़िरी ॿ मसइला आहिनि। जेकॾहिं वज़ू जे दौरान वज़ू जा पाणी जा छंडा वज़ू करण वारे जे जिस्म ते लॻनि था, कपिड़नि ते लॻनि था, त उन जो जिस्म या कपिड़ा नापाक न थींदा आहिनि। वज़ू करण खां बाद में आज़ाए वज़ू खे टुवाल सां या रुमाल सां या कंहिं कपिड़े सां ख़ुश्क करणु जाइज़ आहे। उन सां कंहिं बि क़िस्म जी का बि कमी न ईंदी आहे। अलबत्ता उन में ज़्यादा मुबालगो न करणु घुरिजे। बहितर आहे त उनखे अहिड़ी तरह ख़ुश्क कयो वञे जो थोरो असर वज़ू जो ज़ाहिर हुजे। हदीस शरीफ़ में ईंदो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो कपिड़ो हुयो, जंहिंसां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ू खां बाद में आज़ाए वज़ू खे ख़ुश्क फरमाईंदा हुआ। ऐं इन हदीस जो हवालो किताब तहारत बाबुल मिंदील बादल वज़ू, सुनन तिरमिज़ी शरीफ़ में इहा हदीस मौजूदु आहे।